दरबेले में शागिर्दनि पारां हायर सेकेंडरी स्कूल में मुबीना भंजरा ऐं रिकॉर्ड चोराइण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। स्कूल जे प्रिंसिपल कादिर बख्श डायरी, उस्ताद अली नवाज़ रिंद, अब्दुल सत्तार सुमरो ऐं ॿियनि जी अॻवाणी में सवें शागिर्दनि एहतजाज कयो। इन मौक़े ते अॻवाणनि चयो त वाइस चेयरमैन बशीर अहमद राजपूत, ठेकेदार हनीफ राजपूत, असलम कुरैशी ऐं ॿियनि स्कूल जी चौदीवारी पट करे रिकॉर्ड चोरी कयो आहे। हुननि चयो त जवाबदार गैर क़ानूनी तौरु स्कूल अंदरि रस्तो ठाहिण जी कोशिश कई पिया, जंहिंसां नियाणियुनि जी बेपर्दगी थींदी। अॻवान मुतालबो कयो त जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। हुन इल्ज़ाम हेठि आयल वाइस चेयरमैन बशीर अहमद राजपूत जो चवणु आहे त स्कूल भरिसां रस्ते बाबति केस अदालत में हलंदड़ आहे। उस्ताद जो हिकु दड़ो ड्रामो करे खेनि बेगुनाह बदनाम करणु चाहे थो। असां मां को बि शहर जो माण्हू चई वञे कंहिंखे का शिकायत आहे, जेको मसइलो मसाइल आहे, हर शइ में मार्के सां ॿधल हूंदो आहे। हीअ त असांजे स्कूल जो मसइलो आहे, इन ते को बि असांखे का तकलीफ़ कान्हे सर। मसइलो आहे सिर्फ़ु रस्ते जो, जेको मेन रस्तो आहे जेको 100 सालनि खां हलंदड़ आहे, हीअ बंदि करणु था चाहिनि। उनजे लाइ उनजे बावजूदि मां कल्ह कोर्ट मां नोटिस बि वठी आयो आहियां। हुन चयो त स्कूल विचार रस्तो गुज़िरियल 50 साल खां आहे, जेको स्कूल इंतज़ामिया बंदि कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।